इंसाफ़ वारी आलमी अदालत गज़ा नस्लकुशी केस में मुअत्तल करण वारी इसराइली दरख़्वास्त रद्द कंदे केस हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां नाज़रीन शेयर कंदालूं त इंसाफ़ वारी आलमी अदालत गज़ा नस्लकुशी केस मुअत्तल करण वारी इसराइली दरख़्वास्त रद्द कंदे केस हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ॾखण अफ्रीका जी दरख़्वास्त ते इंसाफ़ वारी आलमी अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधायो आहे। अवां खे आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे। इंसाफ़ वारी आलमी अदालत गज़ा नस्लकुशी केस मुअत्तल करण वारी इसराइली दरख़्वास्त रद्द कंदे केस हलाइण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ॾखण अफ्रीका जी दरख़्वास्त ते इंसाफ़ वारी आलमी अदालत महफ़ूज़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। पाकिस्तान बि ॾखण अफ्रीका जी हिमायत में दरख़्वास्त ॾिनी हुई। 25,000 खां वधीक फ़लस्तीनी मारिजी चुका आहिनि। इसराइल गज़ा जी बिजली ऐं पाणी बंदि करण जो ऐलान कयो। गज़ा में इंसानी अलमियो जनम वठी रहियो आहे। इसराइल ख़िलाफ़ नस्लकुशी केस ख़ारिज न थींदो। ॾखण अफ्रीका जे कुझु मुतालबनि में वज़न आहे। आलमी अदालत वटि नस्लकुशी केस में हंगामी हुकुम जारी करण जो इख्तियार आहे। इंसाफ़ वारी आलमी अदालत फ़ैसिले में चयो आहे त इसराइल ख़िलाफ़ नस्लकुशी केस में केतिराई सबूत मौजूदु आहिनि। गज़ा तबाहीअ जो दास्तान बणिजी चुको आहे। गज़ा में इंसानी जाननि जे मारिजण ते ॻणती आहे। इसराइल गज़ा में इंसानी ज़रूरतूं बहाल करे।